समुंड में हवा जो घट दबाव तूफ़ान की सूरत इख्तियार करे वियो। मौसमियात खाते मूजिब सामुंडी तूफ़ान जो रुख बलोचिस्तान और ओमान ॾांहुं आहे। सिस्टम कराची के ॾखण ओभर में 170 किलोमीटर के फ़ासिले ते मौजूद है। कराची समेत सिंध के सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि में तेज़ हवाऊं घुलण लगियूं। केतिराई वड़ और बिजली जा थंबा किरी पिया। कराची में समुंड किनारे वञण ते पाबंदी लागू। कमिश्नर तरफ़ा नोटिफिकेशन जारी। 3 ॾींहंनि ताईं समुंड किनारे वञण ते पाबंदी हूंदी। सिंध में मुहाणनि खे 31 अगस्त ताईं ऊन्हे समुंड में न वञण जी हिदायत। बलोचिस्तान के मुहाणनि खे 1 सेप्टेम्बर ताईं समुंड में वञण खां रोकियो वियो। सिस्टम के असर हेठि कराची, हैदराबाद, मीरपुरख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न्स के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो इम्कान। हवा के घट दबाव सबब कराची, हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, सिजावल, छटे, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, मीरपुरख़ास ऐं मटियारी ज़िलनि में तेज़ बरसात पइजी सघे थी। सिंध जी सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि कराची, ठटे, सिजावल, बदीन में इम्कानी सामुंडी तूफ़ान जी अलर्ट खां पोइ इंतज़ामिया मुतहरिक थी वई। ठटे जे सामुंडी वारनि इलाइक़नि केटी बंदर, खारो छाण समेत ॿियनि इलाइक़नि मां माण्हुनि जी लॾपलाण जारी। इम्कानी सामुंडी तूफ़ान जे अपडेट तोड़े रेस्क्यू टीमुनि सां राब्ते लाइ कंट्रोल रूम क़ाइम। ठटे शहर समेत सॼे ज़िले में बरसात जो सिलसिलो बि जारी। सिंधु दरिया में चाड़ सबब कचे जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। ज़िले इंतज़ामिया मुतासिरनि जी सार न लधी। मुतासिर ॻोठनि मां लॾपलाण ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बचाव बंदनि ते पनाह वठी रहिया आहिनि। सिजावल ज़िले में सामुंडी तूफ़ान के इम्कानी खदशे सबब दहकाव पखड़ियल। सिजावल में बरसात जो सिलसिलो भी जारी। केतिराई घर रही पिया। बरसात सबब केतिराई ॻोठ बुॾी विया। फसल भी पाणी हेठि अची वियो। कराची समेत समूरनि ज़िलनि में हुकूमती मशीनरी मुतहरिक आहे। पीपल्स पार्टी आरज़ी रिलीफ ऐं फोटो सेशन ते यकीन नथी रखे। सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। सभ खां वधीक बरसात बदीन ज़िले जे इलाइक़े शहीद फाज़िल राहू में 190 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। बदीन शहर में 168, मातली 164, तलहार 118, टंडोबागो में 88 मिलीमीटर बरसात पई। मीरपुरख़ास में 157 डिग्री, 159 हुसैन बख्श मरी 155, शुजाआबाद 145, सिंधड़ी में 136 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। पिथोरो में 127, कुनरी 120, उमरकोट 115, हैदराबाद सिटी में 101, बारहाड़ी वारनि इलाइक़नि में 96, लतीफ़ाबाद में 101 ऐं कासमाबाद में 168 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सन चवण आहे त सेप्को ऐं हैस्को जी कारकर्दगी तसली बख़्श नाहे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल थरपारकर जो कोयलो बदिलाईंदो। थर जे कोयले मां मुल्की मईशत में इनकलाब ईंदो। पाकिस्तान जी सस्ती बिजली थर जे कोयले मां ठही रही आहे। नारकोटिक्स टीम हिक NGO खे पकड़ियो आहे जेका मंशियात फ़रोशी में मुलविस हुई। कराची, मीरपुरख़ास ऐं हैदराबाद डिवीज़न्स में 5 ॾींहनि खां जारी बरसात शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। ज़िंदगी मफ़लूज पड़ियल बदीन, ठटे, सिजावल, हैदराबाद, जमशोरो, कोटरी, मीरपुरख़ास, उमरकोट, मिठी, दादू, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, मटियारी, सांघड़, नवाबशाह, शिकारपुर, नुशर फिरोज, लाड़काड़ो, कंबर, शेदात कोट, कशमोर, कंदकोट, खैरपुर, घोटकी, मीरपुर माथेलो, फरीदाबाद, पनो आकिल, नसीराबाद, मदेजी, मियाँ साहब, बख्शापुर, पिंगरियो, मनहड़ो, पीरजो गोट, पिरियालो, बबरलो, करूंटी, वगण समेत ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो। पाणी घरनि, दुकाननि ऐं सरकारी इमारत में दाख़िल। पाणी हेठि आयल इलाइक़नि मां रवासियुनि जे महफ़ूज़ हंधनि ते लॾपलाड़। केतिरनि इलाइक़नि में फीडर ट्रिप थियण सबबि बिजली जी फ़राहमी में मौत। वफ़ाक़ी काबीना पाकिस्तान ऐं चीन विच में ML1 मुआहिदे जी फाइनेंसिंग मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान जे दुश्मननि सां ॻाल्हियुनि जो सवाल ई पैदा नथो थिए। पाकिस्तान जे दुश्मननि खे इबरत जो निशानो बणाईंदासीं। बलोचिस्तान में नफ़रत जो ॿिज छटण जी कोशिश कई वई। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी क़यादत में सूबाई हुकूमत जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। बलोचिस्तान में तरक़ी ऐं ख़ुशहाली ख़ासि तौर ते नौजवाननि जी तरक़ी लाइ सुठा प्रोग्राम जोड़िया विया आहिनि। मुहिब वतन माण्हू बलोचिस्तान जी तरक़ी ऐं अमन चाहिनि था। बलोचिस्तान सीपेक मां तमामु घणो फ़ाइदो वठी सघे थो। दहशतगर्द बलोचिस्तान में सीपेक मंसूबनि ते हमला करे पाक चीन दोस्ती में ॾार विझणु चाहिनि था। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि केस, पंजगोर ऐं ज़ोब वारनि इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं। 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 ज़ख़्मी। ISPR मूजिब दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। पाकिस्तान जी सिक्योरिटी
फोर्सिस क़ौम सां गॾु बीठल आहे। बलोचिस्तान जे अमन तरक्की खे रोकण वारी समूरियुनि कोशिशुनि खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे। वफ़ाक़ी गॾु वज़ीर मोहसिन नक़वी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जे अज़्म जो इज़हार कंदे वाज़े कयो आहे त जेको रियासत ख़िलाफ़ बंदूक खणंदो उन जो बंदोबस्तु कयो वेंदो। बलोचिस्तान में को ऑपरेशन न थी रहियो आहे। कल वज़ीर आज़म क्वेटा में मौजूदु हो। हिन जूं समूरियूं स्टेक होल्डर्स सां मुलाक़ातूं थियूं। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त सिंध जे कचे जा धाड़ेल पंजाब ॾांहुं हलिया विया आहिनि। हाणे पंजाब जवाबु ॾिए त उन्हनि वटि हथियार किथां था अचनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त ख़ालिद लुंड जी ज़मानत रद्द कई हुई त गिरफ़्तारी जो ऑर्डर बि अदालत करे हा। हैदराबाद शहर में तूफ़ानी बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणी नेकाल न थी सघियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल शहबाज़ बिल्डिंग मुकमल तौर ते पाणी हेठि अची वई। शहबाज़ बिल्डिंग में मौजूदु DC कमिश्नर ऐं DIG ऑफिसनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जूं ऑफिसूं पाणी हेठि अची वयूं। ज़िले इंतिज़ामिया जी पतवाइकी थी वई। पाणी नेकाल लाइ के बि क़दम न खयां विया। मटियारी ज़िले में बि बरसात तबाही मचाए छॾी। मटियारी शहर हाला न्यू सईदाबाद उडेरो लाल ऐं ॿियनि इलाइक़नि में रोड रस्तनि ऐं घिटियुनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। सभ खां वधीक बरसात हाला में 144 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। मटियारी में 149, न्यू सईदाबाद में 111 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। केतिराई बरसात मुतासिर बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल इंतिज़ामिया मुतासिरनि जी वाहुर न कई। जोही फरीदाबाद वाही पांदी टंडो रहीम खान समेत काचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात। खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसात बाद मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं। नए गाज वही अचण बाद हेठाणे वारा इलाइक़ा ऐं फसल पाणी हेठि अची विया। ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। रहवासियुनि जी लॾपलाण जारी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अमेरिका जे कराची में मुक़रर नए कौंसल जनरल मिस्टर स्कॉट अरबाम जी मुलाक़ात। वॾे वज़ीर नए अमेरिकी कौंसल जनरल खे सिंध में अचण ते भलीकार कंदे सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया। वॾे वज़ीर जे नए कौंसल जनरल खे सिंध हुकूमत तरफ़ां हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिरी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सूबे बुज़ुर्गनि जो सूबो आहे। हिते इज़त ऐं एहतराम करण वारा माण्हू मिलंदा। समारोह भरिसां हीरल सिम नाले खे मीर वाटर कोर्स वटां लॻल घारो 50 फुट थी वियो। घारे जो पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। केतिराई एकड़ ज़मीन पाणी हेठि अची वई। डिघड़ी वेझो कांगड़ी मोरी स्टॉप वटां सिम नाले खे लॻल घारो बंदि न थी सघियो। 5 खां वधीक ॻोठ ऐं 1000 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। जोग शरीफ़ भरिसां 5 आर सिम नाले खे 15 फुट घारो पवण सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल राति खां बरसात जो सिलसिलो जारी। कोयटा, बूलान, ढाढर, कौलपुर, मच, भागनाड़ी, मिछड़ी, ओस्ता मोहम्मद गंदा खां ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात रोडनि रस्तनि समेत हेठाहिनि वारा इलाइक़ा पाणी हेठि। शेरी घरनि ताईं महदूद। सारियाली फसल खे कापारी धक। बिजली जी फराहमी मौतुल। ओस्ता मोहम्मद ज़िलो आफ़त सटियल करार ॾिनो वियो। नदी नालनि में चाढ़ अची वई। बूलान नाड़ी नदी वटां 84,000 क्यूसिक पाणी वहिकिरो गुज़री रहियो आहे। बूलान नदी पिंजरा पुल वटां 11,000 क्यूसिक पाणी गुज़री रहियो आहे। कोयटा ऐं जेकोबाद ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। सिंध दरिया में सखर ऐं गुडू बैराज़नि वटि नंढे दर्जे जी ॿोॾ। कोठड़ी बैराज़ वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। कोठड़ी बैराज़ वटि मथाऊं वहिकिरो 3,34,289 ऐं हेठाऊं वहिकिरो 3,33,029 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो।